बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। जैकबाबाद जे फर्स्ट सिविल जज जुडिशियल मैजिस्ट्रेट इम्तियाज़ हुसैन लाकेर जी अदालत में शहरिन खे पानी फराहम करण बाबत दाख़िल दरख्वास्त ते ॿुधणी थी गुज़री। मुख्तियारकार जैकबाबाद MSDP जा अमलदार पेश। PP शहीद भुट्टो जो ज़िलई सदर नदीम कुरैशी, समाजी अॻवान जान उडाणो ऐं ॿिया शहर बि केस में धुर बणिजी विया। शहरनि पारां वकील GM सूमरो ऐं म्यूनिसिपल पारां वकील अब्दुल जब्बार लाशारी जज आॾो दलील ॾिना। अदालत MSDP जे अमलदारनि खे हुकुम ॾींदे चयो त शहर में पानी सप्लाई लाइ शहरनि सां गॾिजी सर्वे करे ईंदड़ ॿुधणी ते रिपोर्ट पेश कई वञे, जॾहिं त अदालत 29 जून ताईं ॿुधणी मुलतवी करे छॾी। गढ़ी खैरो वेझो ॻोठ जाम मीरजत में जवाबदारनि कारें जे 25 साल पुराणे तकरार तां गुलाम नबी मीरजत खे क़त्ल करे छॾियो। मक़तूल 25 साल अॻु कारें इल्ज़ाम सबबि ॻोठ छॾे वियो हो, जेको साल अॻु वापस आयो हो। इत्तला ते पुलिस कार्रवाई कंदे टिन जवाबदारनि दिलशाद, इमामदीन ऐं जमील मीरजत खे गिरफ़्तार करे वरितो आहे, जॾहिं त वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो आहे। करीम बख्श थाणे जी हद ॻोठ दड़ो में मच्छी जे तलाउ मां अणसुञातल शख़्स जो लाश हथ। इत्तला ते हद जी पुलिस पहुची लाश सरकारी तहवील में वठण बाद अस्पताल मुंतकिल करे छॾियो। लाश कुझु ॾींहुं पुराणो आहे, जंहिं सबबि सुञाणप न थी सघी आहे पुलिस। जैकबाबाद जे सदर थाणे जी हद ॻोठ अलीपुर में 18 वरियनि जी नारी नज़ीरा आबड़ो खे मुबैना ज़्यादती जो निशानो बणायो वियो। मुतासिर नारी जो चवण हो त जवाबदार रजब भंगर हिकु साथी सां गॾिजी मूंखे ज़्यादती जो निशानो बणायो। रड़िन ते ॾाढी पहुची वई, जंहिंखां पोइ जवाबदार फरार थी वियो। हद जी पुलिस जवाबदार रजब खे गिरफ़्तार करे लॉकअप करे छॾियो आहे। पुलिस जो चवण आहे त वाक़े बाबति जांच करे रहिया आहिनि। SSP जैकबाबाद बशीर अहमद बिरोई SHO सिटी लियाकत अली लाशारी खे शहर में अमन अमान कायम न करे सघण ऐं फर्ज़ में कोताही करण तां मुअत्तल करे लैन हाज़िर करे छॾियो। फिलहाल थाणे ते को बि SHO मुक़रर न थी सघियो। जैकबाबाद जे एडिशनल सेशन जज गुलाम अली कनासरो जी अदालत में ठुल में पानी फराहमी लाइ एहतजाज कंदड़ 15 शहरियन मकसूद अली, रुवैद खोसो, महताब अली, कादिर बख्श, मोहम्मद आमिर, सिकंदर अली, फखरुज़्ज़मा, इनामुल्ला, अब्दुल वहाब, असद अली, आमिर अली, निज़ामुद्दीन, अनीसुर रहमान, नादिर अली ऐं बिलाल हैदर जी 30,000 रुपयनि जे एवज़ 5 ॾींहनि लाइ कच्ची ज़मानत मंज़ूर करे वरिती। 5 ॾींहं अॻु ठुल में शहरनि पानी फराहमी लाइ एहतजाज कयो हो, जंहिं बाद ठुल जे A सेक्शन थाणे ते सरकार जी फरियाद ते 120 ॼणनि ते केस दाख़िल कयो वियो। कुझु ॾींहं अॻु कराची में शाह लतीफ़ थाणे पारां खंबे गुम कयल पोरियत अब्दुल जब्बार सरकी जी आज़ादी लाइ संदसि वारिसनि पारां मलीर प्रेस क्लब कराची ऐं जैकबाबाद प्रेस क्लब आॾो लाल मोहम्मद सरकी, अली मोहम्मद सरकी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। पुलिस पारां खंबे गुम कयल अब्दुल जब्बार सरकी जे वारिसनि ऐं सरकी बिरादरी जे माण्हुनि जो चवणु हो त कराची में शाह लतीफ़ थाणे जो SHO वॾी नफ़री साण करे अब्दुल जब्बार खे खंबे वियो, जंहिंजो हिन महल ताईं को बि ॾस पतो न पइजी सघियो आहे, जंहिं सबबि असीं सभु सख़्त परेशान आहियूं। हुननि चयो त अब्दुल जब्बार सरकी को ॾोह कयो बि आहे त उन मथां केस दाख़िल करे ज़ाहिर कयो वञे। हुननि IG सिंध खे अपील कंदे चयो त पुलिस पारां खंबे गुम कयल असांजे नौजवान खे ज़ाहिर कयो वञे। असांखे ख़दशो आहे त पुलिस खेसि कूड़े मुक़ाबले में क़त्ल करे छॾी। ठुल जे इलाइक़े बाहू खोसे में एहसास किफ़ालत सेंटर में मुस्तहक़ीन खे मिलंदड़ रक़म मां पुलिस जी मौजूदगी में जबरी कटौती करण ख़िलाफ़ शहरिन ऐं क़ौमी अवामी तहरीक पारां एडवोकेट इशफाक टांवरी, नासिर बलोच, बग्गन नसीरानी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे डेरा मोड़ चौक वटि धरणो हयो वियो। मुज़ाहिरीन जो चवणु हो त पुलिस जी मदद सां मुस्तहक़ीन जे वज़ीफ़े जी रक़म मां जबरी तौर कटौती कई पई वञे, जेका कंहिं बि सूरत क़बूल न आहे। SSP ऐं DC जैकबाबाद अहिड़नि माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई कनि, ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधाईंदासीं। मुबारकपुर में पोरियत जो ज़रई बैंक ठुल जे अॻूणे MCO ख़िलाफ़ एहतजाज। पोरियत जो चवणु हो त 1 साल अॻु अॻूणे MCO ठुल गुलाम रसूल शेख ज़मीन जे खातनि में 1.5 लख वठी ठुल खां फरार थी वियो। बैंक ऑफिसर न ई असांखे ज़मीन जा खाता ॾिना, न ई असांजा मिलियल पैसा वापसि थो करे ऐं हू हिन वक़्त बि कंदकोट जे बैंक में कमु करे रहियो आहे। संदसि ख़िलाफ़ कार्रवाई करे मूं सां इंसाफ़ कयो वञे। कंदकोट जे गुगलू थाणे जी हद मां धाड़ेल 2 पुलिस एहलकारनि रज़ा मोहम्मद लाशारी ऐं उमर चाचड़ खे अगवा करे खणी विया। इत्तला ते पुलिस अटाला धाड़ेलनि पुठियां रवाना, फायरिंग जी ॾे वठि जारी। पनो आकिल जे बशीराबाद वारे इलाइक़े में जवाबदार भाउ सलीम चाचड़ पुराणे कारें तकरार तां पंहिंजे सॻे भाउ नेमतुल्ला चाचड़ खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो, जवाबदार फरार। लाश तालका अस्पताल पन्नो आकिल मुंतकिल। शुरूआती जांच मूजिब जवाबदार पंहिंजे भाउ खे पुराणे तकरार तां क़त्ल कयो आहे। पुलिस
काज़ी अहमद में अणसुञातल जवाबदारनि पारां क़तल थियल पीरसन औरत जो 26 कलाक गुज़रण बावजूद रूरल हेल्थ सेंटर काज़ी अहमद में पोस्टमार्टम न थी सघियो। वारिसनि जो अस्पताल इंतजामिया खिलाफ एहतजाज। असांजी क़तल थी वयल पीरसन औरत जो गुज़रियल 26 कलाकनि खां पोस्टमार्टम न थी सघियो आहे। जेकॾहिं क़तल थी वयल औरत जो पोस्टमार्टम न पियो कयो वञे त पोइ असांखे संदसि क़तल जो इंसाफ़ कीअं मिलंदो? वारिसनि जूं दावूं। मटियारी में सहाफ़ियुनि पारां असिस्टेंट कमिश्नर मटियारी अब्दुल करीम संग्रासी खिलाफ शौकत मेमण, रियाज़ चांडियो, कामरान मेमण, ज़मीर ख़ास खैली, अली फैज़ान ख़ास खैली ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सहाफ़ियुनि जो चवणु हो त एसी मटियारी पारां SOPs जी आड़ में सीनियर सहाफ़ी जुमा ख़ान साहूवाल सां बद इख़लाक़ी ऐं खेसि गिरफ़्तार कराइण वारे अमल जी मज़म्मत करियूं था। हुननि चयो त जेसीं ताईं असिस्टेंट कमिश्नर खे हटायो नथो वञे, एसी मटियारी हटायो तहरीक जारी रहंदी। काज़ी अहमद में जस्कम पारां पीर नईम, असलम सिंधी, नजफ बालादी ऐं ॿियनि जी अॻवानी में क़ौमी कारकुननि खे बिना जवाज़ खंभे गुम करण वारे अमल ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अॻवाननि जो चवणु हो त जेकॾहिं क़ौमी कारकुननि ते केस आहिनि त उन्हनि खे अदालतुनि में पेश कयो वञे ऐं खेनि खंभे गुम करण वारो सिलसिलो बंदि न कयो वियो त सख़्तु एहतजाज कंदासीं। ही हुयूं हिन वक़्त ताईं हेडलाइन। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां